नाज़िन काज़ी अहमद जे शौकत कॉलोनी में नौजवान जो बरसाती पानी में लाश हथायो आहे। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर गुलाम हैदर ओनर। जी गुलाम हैदर, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल काज़ीमन शहर के शौकत कॉलोनी में जे रवासी 35 साल अला ॾिठो जतोई जो लाश शौकत कॉलोनी में बरसाती बीठल पानी में हथायो आहे। वारसन मेन रोड ते लाश रखी एहतजाज कयो ऐं तंहिं ते फौतीअ जो भाउ सलीम जतोई ऐं ॿियनि इंतज़ाम हणंदे चयो त राति पुलिस असांजे घरनि ते बिला जवाब कार्रवाई कई आहे, चढ़ाई कई आहे। अला ॾिठो जतोई दिमाग़ी तवाज़ुन ठीक न हुजण करे पुलिस जे खौफ़ मां भॼी करे पाणी में ॿुॾी करे फो थी वियो आहे। तंहिं करे पुलिस एहलकारनि क़त्ल केस दाख़िल कयो वञे अहिड़े दाख़िल कयो हिन इंतज़ाम हयो त टाउन इंतज़ाम जी बि नाअहली आहे जो बरसाति पाणी नेकाल न करायो वियो आहे। बाद में पुलिस पहुची वारसनि सां ॻाल्हियूं कयूं, एहतिजाज ख़तमु कराए लाश खे हॉस्पिटल शिफ्ट कयो ऐं पोस्टमार्टम लाइ रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे ऐं SHO काज़ी अहमद हिनखे यकीन ॾियानी ॾियारी पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ जेके जवाबदार हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी गुलाम हैदर, अवां जी महिरबानी।